नाज़रीन, बुलेटिन के आगाज़ में अवांखे ॿुधायूं, इलेक्शन कमीशन हैदराबाद डिवीजन में 28 अगस्त ते थियल मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। हैदराबाद में हालतूं बहितर थियण ताईं चूंडूं मुलतवी कयूं वेयूं आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, इलेक्शन कमीशन हैदराबाद डिवीजन में 28 अगस्त ते थियल मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं आहिनि। इलेक्शन कमीशन ॼाणायो आहे त हैदराबाद में हालतूं बहितर थियण ताईं चूंडूं मुलतवी कयूं वेयूं। कराची डिवीजन में थियल मकानी चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जो इजलास सुभाणे तलब कयो वियो आहे। इजलास में सिंध हुकूमत जे मौक़िफ़ ऐं मौसम जी रिपोर्ट जो जाइज़ो वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन ॼाणायो आहे त समूरी सूरतहाल जे जाइज़े बाद कराची डिवीजन में मकानी चूंडुनि बाबति हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। ज़ुल्फ़कार गुरमानी खां इन जा तफ़सील मालूम कयूं था। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, इलेक्शन कमीशन हैदराबाद डिवीजन में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जो शेड्यूल मुलतवी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान हींअर ॿुधायो आहे त हैदराबाद डिवीजन जे 9 ज़िलनि में जेका बल्दियाती इलेक्शन थी रही हुई, बल्दियाती इलेक्शन जो जेको ॿियो मरहलो हो, बरसात जी जेका सूरतहाल आहे उनखे साम्हूं रखंदे 28 अगस्त ते जेका चूंड थियणी हुई उनखे मुलतवी कयो वियो आहे। जेसिताईं मौसम जी सूरतहाल बहितर न थी थिए तेसिताईं नए शेड्यूल जो जेको ऐलान आहे उहो बि नाहे कयो वियो। बाद में उनजो ऐलान कयो वेंदो। हींअर 28 अगस्त ते हैदराबाद डिवीजन अंदरि जेका बल्दियाती चूंड थियणी हुई उनखे मुलतवी कयो वियो आहे, जॾहिं त कराची डिवीजन जे हवाले सां सुभाणे इजलास तलब कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन में सुभाणे कराची डिवीजन जे हवाले सां इजलास थींदो, जंहिंमें सिंध सूबे जी जेका सिफारिश आहे, रिपोर्ट आहे, महकमा मौसमियात जी रिपोर्ट आहे ऐं सूरतहाल जो जाइज़ो वठण खां पोइ कराची डिवीजन जे लाइ बि सुभाणे हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। हींअर इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त हैदराबाद डिवीजन जे अंदरि 9 ज़िलनि में जेका 28 अगस्त ते चूंड थियणी हुई उनखे मुलतवी कजे थो। नओं शेड्यूल बाद में मौसम जी सूरतहाल ॾिसी करे बाद में शेड्यूल ॾिनो वेंदो, जॾहिं त कराची डिवीजन जे लाइ सुभाणे इलेक्शन कमीशन में इजलास आहे। जाइज़ो वठण खां पोइ कराची डिवीजन जे हवाले सां हतमी फ़ैसिलो बाद में कयो वेंदो, यानी सुभाणे वारे इजलास में कयो वेंदो। हींअर हैदराबाद डिवीजन जे 9 ज़िलनि अंदरि जेका चूंड थियणी हुई, बल्दियाती इलेक्शन जो ॿियो मरहलो, उनखे मुलतवी कयो वियो आहे।